मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सरज़मीन ते आखिरी रसूल आहे। नबी खां बाद में अगर कोई भी इंसान पाकिस्तान के अंदर हुजे, पूरी दुनिया के अंदर, अगर उनजो इहो चवणु आहे त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में नबूवत जारी आहे, इहो बेमान मुर्तद आहे, काफ़िर आहे। कादियानी असांजा वॾा दुश्मन आहिनि, इंतहाई जेको कादियानी असांजा दुश्मन आहिनि। कादियानी इहो क़ुरान खणनि था, इन कादियानियुनि खे शर्म अचे, कादियानियुनि खे शर्म अचे, इहो क़ुरान खणनि था जेको उम्मत खे ॾेखारनि था, चवनि था हे असां मुस्लमान आहियूं, साॻियो क़ुरान खणनि था। इन क़ुरान सां कादियानी धोखो था कनि। इन क़ुरान जे अंदरि अल्लाह ताला फरमाए मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमुन नबिय्यीन। अल्लाह ताला हिन पूरी कायनात जो मालिक जे इन कायनात खे वजूद ॾिनो आहे, उहो चवे थो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी आहे। कादियानी मलऊन चवनि था नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में ग़ुलाम अहमद मिर्ज़ा जेको नबी आहे। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु हे अल्लाह ताला जो इरशाद त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी आहे। इन खां बाद में मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अना खातमुन नबिय्यीन ला नबी बादी। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए साहबा, ए मुंहिंजी उम्मत, मां आख़िरी नबी आहियां, मां आख़िरी नबी आहियां, मां खां बाद में कोई बि नबी नाहे, मां खां बाद में कोई बि नबी नाहे, मां रसूल आख़िरी आहियां। अहिड़ी तरह तव्हां उम्मत आख़िरी आहियो। तव्हां खां बाद में का उम्मत नथी अची सघी, तव्हां खां बाद में का उम्मत नथी अची सघी। हा, तव्हां खां बाद में अगरि का शइ ज़ाहिर थी, अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत ज़ाहिर थी, बसि क़यामत ज़ाहिर थींदी, बाक़ी उम्मत का बि न ईंदी। इन खां बाद में अल्लाह जे नबी फरमायो मां खां बाद में 30 कूड़ा नबी जेको ज़ाहिर थींदा, जेकी नबूवती दावा कंदा, ऐं उहे सरासर जेको आहे दजाल हूंदा, कज़ाब हूंदा। अगरि कोई बि शख़्स उन्हनि जे तरीक़े ते हलियो, अगरि उन्हनि जी ॻाल्हि में हा मिलाई, अल्लाह जे नबी फरमायो हमेशह लाइ काफ़िर थी वेंदा। इहे हमेशह लाइ जेको आहे जहन्नमी थी वेंदा। इहे मुस्लमान क़तन तौर ते न आहिनि। असांजा वॾे में वॾा हिन टाइम जेको आहे दुश्मन जेको आहे यहूदियुनि खां बाद में जेकॾहिं को दुश्मन आहे, असांजो दुश्मन कादियानी आहे। ऐं इन कादियानी जे मथां बेशुमार जेकी लानत हुजे।